सौ खून करे बाहर निकतो आ एकड़ो सामो तवा जड़ो मानू गजी वियो डिठई तलवार खे ताज़ी ताज़ी रत लगी पई आ पुछई सदा दे खबर काडे वेहे चई वयोस मौली साहब का मसइलो पुछण मौली साहब मुखे अढंगी वर्दी दिनी दड़का दिना ऐं मुखे चई त अल्लाह सही 99 खून कोन बख्शीदो आ त जेकरे मूं दिल में चयो जेकरे 99 बख्शीदो त 100 बोन सां गॾु सो मौलवीअ खे ढेर कयूं 100 पूरो कयूं वञा थो पियो हुन चयोसि यार तो त ग़लत कयो आलिम मानू उनखे तू 100 ते इते वञी पूरो करे छॾी कि बस बस मूंखे कावड़ थी वई हुन मूंसां सुहिणो न ॻाल्हायो सुठो ॻाल्हाए हा त मां जेकर हुनखे कोन मारिया हा उन शख़्स चयुसि मां ॾस ॼाए जी हा जी फलाणे ॻोठ में हिकिड़ो अल्लाह जो वली वेठो आ इहा सुभाणे अल्लाह कम जी न आहे वलियन खे मञण वारा ज़ोर सां सुभाणे अल्लाह फलाणे ॻोठ में अल्लाह जो वली थो रही उन खुदा जे वलीअ वटि वञो अल्लाह पाक जी ज़ात बाबरका जे वलियन वटि जेको वींदो आ उन जे लाइ अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे महिरबानी जो दरवाज़ो खोलींदो आ उन्ही खुदा जे वलीअ खां वञी पुछ उन जी सोबत में रहो वो तो के एड़ो दस नसीदो जो इंशाअल्लाह ताला तो जाइए 100 गुनाह कत्ल वारा भी बख्शजी वेंदा ओ कातिल रवानो थियो कहदे रवानो थियो चो अल्लाह जे वली रे चओ काडे रवानो थियो अल्लाह जे वली दे रवानो थियो मुझा प्यारा दोस्तों अदीजो अञा कुछ टाइम थोड़ो हलियो हो अल्लाह पाक जल्ल जलालहू अमन वालहू मलकुल मौत के फरमायो ओ मलकुल मौत जे जी मुझा रब इन्हीअ जे 100 कत्ल कया हन इन्हीअ जो साह कढ हाणे इन जी हयाती पूरी आ खे मार मलकुल मौत आयो उन्ही रस्ते वींदे वींदे हुन जो साह कढई मलकुल मौत जो कम रुगो साह कढण पर उन साह खे वरी ॿिया मलाइका हिकड़ा अज़ाब वारा जेके दोज़ख ॾे खणी वेंदा आहिनि ॿिया वरी सवाब वारा जेके जन्नत ॾे खणी वेंदा आहिनि मलकुल मौत त हुन जो साह कढियो पर ॿई मलाइका अज़ाब वारा भी आया सवाब वारा भी आया अज़ाब वारा चवनि पिया हिन जो रूह असां खे ॾियो हिननि 100 खून कयो आ 100 हिन खे दोज़ख में विझंदासे वरी हो जेके सवाब वारा मलाइक चवनि पिया तन बराबर हिन 100 खून त कया हा पर पिशेमान थी अल्लाह जे वलीअ ॾे रवानो थियो हुयो तांजे करे अल्लाह जे रहमत ॾे वियो पे अल्लाह जी रहमत ॾे जेको वींदो आहे तंहिंखे माफ़ी मिलंदी आहे तंहिंजे करे असां हिन जो रूह जन्नत ॾे खणी वेंदासीं हाणे ॿिन्ही मलाइकनि में जहिड़ो फैसलो केरु करे तो अल्लाह फैसलो केरु कंदो बाबा ॿई मलाइक ख़ुदा जी दरगाह में विया मुंहिंजा मौला तोखे सभु ख़बर आहे हिन 100 खून कया हा आखिरी खून आलिम जो कयई हिन जो सूद साह तो कढियो आ हिन खे असां दोज़ख ॾे खणी वेंदासीं ॿियनि मलाइकनि जो मौला पिशेमान थियो हो पंहिंजे गुनाहनि ते नादिम हो तुंहिंजी रहमत ॾे पे वियो पोइ हिनखे मौक़ो न मिलियो जो हुन जो रूह निकिरी वियो अञा पहुतो कोन पर इरादो इहो तंहिंजे करे असांजी मर्ज़ी आहे त असां जेके हवाले इहो रूह कर त असां हिनखे जन्नत ॾे खणी वेंदा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फैसलो फरमायो बुध त ॿुधायां चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह खुली खुली चओ सुभान अल्लाह
मुझा दोस्तो अदीज़ो अल्लाह पाक जल्ल जलालु अमन वालो इरशाद फरमायो ओ मलाइका जह जाए ते न 100 खून पूरा कया यानी जह जाए ते आलिम खे मारियई उन जाए खां उन अल्लाह जे वलीअ जे रस्ते ते विच खे मापियो छा कयो माप कयो जे कॾहिं वलीअ खां परे या थोड़ो पंधु करे कत्ल करे थोड़ो पंधु कयो थई वली अञा परे या यो मां अल्लाह जे रहमत खां परे या इनके दोज़ख ॾे वठी वञो पर जे घणो पंधु करे वयो आ त गुनाहन वारी जाइ खां हली घणो पंधु कयो थई ऐं मुंहिंजे वलीअ खे वेझो थियो वा पोइ जाते मुंहिंजो वली वेझो हूंदो वा उन वेझी रहमत वारी जाइ खे वेझो पहुतो वा त वो माप कयो त मां अल्लाह जी ज़ात उन वलीअ जे सदके हुनखे जन्नत ॾींदोसांस हिरणे हारियो बा हाजी रज़ा मोहम्मद मौला बख्श दावत आया हो मां तव्हां खां पुछां थो त जो ख़बर ॻाल्हायो चुप न कजो ॿेली अल्लाह साईं खे ख़बर कान्हे छा जो पियो माप पियो कराए त केतिरो पंधु कयो थई केतिरो बाक़ी बचो आयो अल्लाह खे इल्म हुयो या न ज़मीनूं त मापीदार असांजा तपेदार उनखे ख़बर कान्हे बाबू जी बनी आहे मूंखे मापे ॾे मुंहिंजी बनी काथे आहे हिनजी काथे आहे पोइ सरकारी रिकॉर्ड खणी अची तुंहिंजी बि बनी मापींदो आहे हुनजी बाबा तुंहिंजी हिते दंग आहे तुंहिंजो हिते दंग आहे हाणे अल्लाह खे त सभु ख़बर आहे त हुन केतिरो पंधु कयो आहे केतिरो पंधु बाक़ी आहे पोइ मलाइकनि खे छो पियो त मापियो इन्हीअ में हिकमत आहे कहिड़ी अल्लाह ताला असां तव्हांखे सेखारे थो